आसमाननि में मलाइक, ज़मीन ते हैवानात, वण ऐं पत्थर, आसमान में सिज चंड सितारा ऐं मलाइक। अल्लाह तबारक व तआला इन ॿिन्ही धुरनि ॾे क़ुर शरीफ़ सां कोन ॻाल्हायो। मलाइकनि सां बि अल्लाह ताला क़ुर में न ॻाल्हायो, मलकनि खे अल्लाह ताला क़ुर न मोकिलियो, सिर्फ़ अल्लाह ताला हैवाननि खे बि न ॾिनो। पत्थर त छा, वण त छा, पर हैवान जेको अञा मोतबर मखलूक हुई अल्लाह ताला क़ुर में उन्हनि सां कोन ॻाल्हायो। उहो क़ुर उन्हनि ते मोकिलिजे। मलाइकनि सगोरनि में क़ुर ते अमल करण जी वुसअत कान हुई। हैवाननि में क़ुर जे सम्झण जो अकुल कोन्हे। क़ुर जेकॾहिं पढ़बो हैवान जे आॾो त सम्झंदो कोन। मलाइक क़ुर सम्झनि था पर उन ते अमल न करे सघंदा। तंहिं करे अल्लाह ताला क़ुर न मलकनि ते मोकिलियो, न क़ुर हैवाननि खे ॾिनो। क़ुर शरीफ़ रिपोर्ट रहियो। सालाहियत मलाइकनि खे छो न ॾिनई, छो न उन्हनि में वुसअत हुई अमल करण जी? इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। हुकुम अहकाम ॾिसण खां पोइ सम्झ में ईंदो। पखे खे बंदि करे अल्लाह क़ुर पाक में फरमाए थो, अंकिहू मा ताब मिन अन्निसाए मसना व सुलासा व रुबा व इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिदा। निकाह करियो 2 औरतूं, 3 औरतूं, 4 औरतूं, 6 औरतनि ताईं मोकल आहे। राज़ असुल ही आहे। घणनि ज़ाइफ़ुनि जे निकाह करण जो राज़ असुल ही आहे त असांखे खपे सरमायो रिजाल जो, सिरनि जो सरमायो खपे। हिकु मर्द खे जेकॾहिं 2-3 औरतूं हूंदियूं, 1 साल में 2-3 ॿार ॼमी सघनि था, पर जे हिकु औरत खे 2-3 मर्द हूंदा त बि हिकिड़ो ई ॿार पैदा थी सघंदो। तंहिं करे अल्लाह तबारक व तआला हिकु मर्द औरत जे लाइ 2-3 मर्द न, पर हिकु मर्द जे 2-3 औरतूं कयूं, छो त असांखे सरमायो खपे, पैदाश खपे इंसान ज़ात जी। जो इहे हली इन क़ुर करीम खे अॻिते खणंदा, जेके क़ुर जो इनकार कंदा उन्हनि सां जिहाद कंदा। जिहाद में हे सिर कमु ईंदो आहे। हेॾां मशीनियूं लॻल हूंदियूं इंसान जे पैदा करण जूं, हिक हिक जे घर में 4-4 मशीनियूं, ईअं पुट पैदा थींदा, ईअं सरमायो थींदो, ईअं मुजाहिद क़ौम निकिरंदी। तंहिं करे अल्लाह ताला फरमायो त 2-2, 3-3, 4-4 शादी करियो त जीअं सरमायो रिजाल जो पैदा थिए। मलाइकनि में इहा उमेद कान हुई 2-3-4 त ठहियो, पर जिब्राइल अलैहिस्सलाम खे वठी अचे हिते सुठे ख़ानदान में जेकॾहिं शादी छक बस तोखे सुठो संग था ॾियूं, कोन क़बूल कंदो। हू नूर जी पैदाश, हुननि ते मर्द ऐं औरत जो को ठपो ई लॻल कोन्हे को। त पोइ वरी शादी कीअं कंदा? मालूम थियो त कुवत आमिल, कम जी ताक़त हुननि में कान्हे का। उहो अहिड़े क़िस्म जा ठहियल ई कोन्हनि जेके उथी में शादियूं कनि। ॻाल्हि सम्झ में आई की न? क़ुर करीम में शादियुनि, ज़मीन, निकाह, तलाक, यतीम, रिज़ात, खीर जे प्यारण जो मसइलो, वापार तिजारत जा ॿिया केतिरा मसइला क़ुर में 500 आयतूं आहिनि। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला मलाइकनि सां ख़िताब करे, जेकॾहिं अल्लाह ताला मलाइकनि सां ॻाल्हाए त 500 आयतूं क़ुर जूं बेकार थी वञनि। मलाइकनि सां जेकॾहिं अल्लाह ताला ॻाल्हाए त 500 आयतूं बेकार थी वञनि। तंहिं करे अल्लाह ताला मलाइकनि सां न ॻाल्हायो, छो त अल्लाह खे ॻाल्हाइणो हो अहिड़ी मख़लूक सां जिते हिकिड़ी आयत बि न लहे, सभई पूरियूं उन्हनि ते अचनि। मलाइकनि सां निकाह जी ॻाल्हि पूरी नथी अचे, मलाइकनि सां तलाक जी ॻाल्हि पूरी नथी अचे, मलक सगोरो मरे ऐं पोयों पुट छॾे यतीम, इहा ॻाल्हि पूरी नथी अचे। आया सम्झ में? तंहिं करे अल्लाह ताला मलाइकनि सां कोन ॻाल्हायो। एतिरे क़दुरु जो मलकनि सगोरनि चयो बि त साईं असांखे ख़लीफ़ो बणाए, नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। असां तस्बीह पढ़ंदासीं, असां तुंहिंजा ज़िक्र कंदासीं। आदम खे छो थो पैदा करे? अल्लाह ताला फरमायो, इन्नी अअलमु मा ला तालमून, मां ॼाणा थो त आदम खे छा करिणो आहे, तव्हां में उहा शिकायत का। इन्नी अअलमु मा ला तालमून, मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर न आहे। अल्लाह ताला मलाइकनि सां ॻाल्हायो ई न, छो त उन्हनि में वुसअत क़ुर ते अमल करण जी कान हुई।